अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी कहाणी जो चैनल। हिकु ॿोड़े ऐं बीमार जो किस्सो। कंहिं ॻोठ में हिकु ॿोड़ो शख़्स रहंदो हुयो। हिकु ॾींहुं उन जो पाड़ेसिरी बीमार थी पियो। सभु ॻोठ वारा उन जी अयादत लाइ विया। ॿोड़े सोचियो त छो न मां बि उन जी अयादत लाइ वञा। शाम जो टाइम हुयो। हू मरीज़ जे घर रवानो थियो ऐं सोचणु लॻो त मरीज़ खे मुंहिंजी ॻाल्हि कीअं सम्झ में ईंदी, उन जी अयादत कीअं कंदसि, जॾहिं त मां ॿुधां नथो। आख़िरकार हिन मनसूबो सोचियो त मां उते ज़्यादा देरि न बीहंदसि। ॿोड़े सोचियो त मरीज़ खां अमूमन 3 सुवाल थींदा आहिनि, मां बि उन खां 3 ई सुवाल कंदसि। यानी, तव्हांजो छा हाल आहे? कहिड़े डॉक्टर खां दवा